बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां निज़ामुद्दीन जक्सी। अॼु मूंसां गॾु हफ़ीज़ुर रहमान बिरोई बि आयो आहे। पाण वॾी महिरबानी, कंपनी वारा जेके ईंदा आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी। कंपनी वारो जेको अचे थो न, तव्हां उन सां गॾु ज़मीन ते लाज़मी वञो। एग्रीकल्चर जे हिसाब सां अगरि तव्हांखे सिखणो आहे त कंपनी वारनि सां गॾु सिखो। जेके बि एग्रीकल्चर में अचनि था, आऊं कंहिं बि कंपनी जो नुमाइंदो कोन आहियां, न कंहिं कंपनी में TSO आहियां, न कंहिं कंपनी में ZM आहियां, न कंहिं कंपनी में FO आहियां। पर हर कंपनी वारे खे आऊं जेको आहे रिस्पेक्ट ॾींदो आहियां। इन करे त तव्हां बि कंपनी वारा जेके अचंदा उन्हनि खे रिस्पेक्ट ॾियो। हिननि जी जेका रोज़ी पाणी तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजी रोज़ी पाणी हिननि सां गॾु आहे। ही सारियूं ॾिसो तव्हां, हिन सारियुनि खे लास्ट एप्लीकेशन था ॾियूं। दोस्तनि खे ॿुधाइण जो मक़सदु पहिरीं कंपनी वारनि जी तव्हां ईंदी, हाणे तव्हांखे ॿुधायां। हिन में ॾिसो गाह कोन्हे, बिल्कुलु गाह तव्हांखे ॾिसण में कोन ईंदो हूंदो। ऐं तव्हां सां हरू भरू ॻाल्हि करियां त मूं नया सवेरा जी दवा इस्तेमालु कई न। हिन में मूं बाहिर कंपनी जी गाह मार दवा काउंसल एक्टिव इस्तेमालु कई। तव्हां ॾिसो हिन में गाह ठुप कोन्हे। हाणे हिनखे लास्ट एप्लीकेशन पियो ॾियां। लास्ट एप्लीकेशन 45 खां 50 ॾींहंनि में तव्हांखे सारियुनि जी कम एप्लीकेशन कंप्लीट कंदा वञो। सारियुनि जी एप्लीकेशन 45 खां 50 ॾींहं में तव्हां कंदा न, त उहा तव्हांजी सारी जेका बेस्ट रिक्वायरमेंट जे हिसाब सां पूरी थींदी ऐं उन में तव्हां जेको आहे सो वधि खां वधि एवरेज खणंदा। हाणे जेका लास्ट एप्लीकेशन ॾियो त तव्हां मुरबे में ॾियो। मुरबो तव्हां सम्झंदा हूंदा, डूडो सम्झंदा हूंदा। ज़मीदार घणा ज़मीदार नेसर में ॾींदा, नेसर में न ॾींदा वञो। नेसर में अगरि तव्हां सारियुनि में भाण छटींदा त तव्हांजो ॿूर छणंदो, ऐं तव्हांजो अगरि ॿूर छणियो त तव्हांजी एवरेज ते असरु पवंदो। बहितर इहो ई आहे 50 ॾींहं जे अंदरि तव्हां सारियुनि में 4 ई एप्लीकेशनूं ॾियो, 5 ॾियो, 3 ॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। पर माना बहितर इहो ई आहे त तव्हां सारियुनि में 50 ॾींहं जे अंदरि ई अंदरि ॾियो। ऐं ॿूर छणण खां पहिरीं तव्हां भाण कंप्लीट करे वञो। पोइ सारियूं निसरनि थियूं, उन में स्प्रे करियो था, इहो बि ग़लति आहे। सारियूं निसरनि पियूं, उन में गाह कढो था, इहो बि ग़लति आहे। सारियूं निसरनि पियूं, तव्हां भाण छटियो था, इहो बि ग़लति आहे। महिरबानी करे इन शइ खे फॉलो कजो। निज़ामुद्दीन जक्सी तव्हांखे सम्झाईंदो रहंदो। अॻियां वरी तव्हांखे आउं भाण बि ॾेखारियां थो त आउं जेको आख़िरी भाण कहिड़ो इस्तेमालु पियो करियां उहो तव्हांखे ॾेखारियां थो। अॼु जेको आख़िरी एप्लीकेशन इस्तेमालु पियो करियां, बोरी यूरिया ग्रेन्यूलर, ठीकु आहे। उन सां गॾु ही पोटाश। पोटाश हींअर जेको मूं आंदो आहे ग्रेन्यूलर आंदो आहे। ही पोटाश कहिड़ी कंपनी जो मूं आंदो आहे, इहो तव्हांखे जेको आहे सो ॿुधाइणु मुनासिबु कोन पियो सम्झां। इन जे करे जहिड़ी खंडु जहिड़ी लॻी पई आहे, ठीकु आहे न। ऐं इन पोटाश खे जेको आहे सो तव्हां हिन सां गॾु मिलायो। 25 किलो पोटाश फी एकड़ खे ॾियणु खपे, 25 किलो। पर घणा माण्हू 12.5 किलो बि रिक्वायरमेंट कंदा आहिनि। 12.5 किलो में तव्हां जेको पोटाश ॾियो था तॾहिं बि बेस्ट आहे, पर घटि में घटि 25 किलो ॾियो, ठीकु आहे न सर। ऐं पोटाश जो कमु छा आहे, हीउ ॾिसो कार्टेप बि हिन में आउं मिलायां पियो। हीउ कार्टेप आहे, हिकिड़ी बैग वरी कार्टेप एकड़ खे बि ॾियो त गॾर बॾर न लॻे। अच्छा, कार्टेप जो कमु छा आहे, गॾर कोन लॻंदी, गॾर जेका हेठि हूंदी उहा मरी वेंदी। पोटाश जो कमु छा आहे, पोटाश दाणे खे थुलो कंदी, पोटाश तव्हां दाणे खे चमक आणींदी, पोटाश तव्हांजे दाणे में जेको आहे सो भरतू कंदी, तव्हांजो दाणो ख़ाली घटि थींदो, एवरेज में तव्हां में फ़र्क़ु ईंदो। ऐं कार्टेप जो जेको आहे सो कारनामो बि तव्हांखे ख़बर आहे। यूरिया छा कंदो, यूरिया ग्रेनरी कंदो। यूरिया तव्हांजे ॿूटे खे जेको आहे सो वाध वेझ कंदो। यूरिया तव्हांजे ॿूटे खे एक्सपेक्ट नाइट्रोजन ॾींदो, ऐं नाइट्रोजन जेको आहे सो लाज़मी आहे। हीउ पोटाश तव्हां कंहिं बि कंपनी जो वठो, पर घटि में घटि 12.5 किलो ॾियो, वधि में वधि 25 किलो फी एकड़ खे ॾियो, ठीकु आहे। अगरि FFC जो पोटाश मिली वञे उहो त वेल एंड गुड, मूंखे कोन मिलियो, मूं तमामु कोशिशि कई, कोन मिलियो। महिरबानी दोस्तनि जूं। निज़ामुद्दीन जक्सी, ते फतेह पाक, तिलकटन गुलाम ज़िला टनोमो खान।